ब्रेकिंग न्यूज़ आए डहर की मावा से शेयर कयूं पिया। हिंदू वापारी सतन कुमार के कत्ल केस में 2 जवाबदार हज़ारो पिताफ़ी और मीर मोहम्मद महर गिरफ्तार किया विया आहिनि, जिन ॾोह जो एतराफ़ किया है। बिन्हीं जवाबदारनि हिंदू वापारी सतन कुमार के प्लानिंग से कत्ल करण जो एतराफ़ किया है। SSP घोटकी जो ये चवण है। तफ़सील मालूम कंदासीं। डहर की मावासी जो रिपोर्टर रमेश कुमार असां लाइन ते मौजूद है। रमेश, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, ॿुधाईंदो एक महीनो अॻु डहर की जेपी लिंक रोड ते हथियार बंदों सां कत्ल थियल डहर की वासी हिंदू वापारी मक़तूल सतन कुमार के कत्ल बाबत SP घोटकी अज़हर मुग़ल डहर की थाने ते मुख़्तसर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो आहे त मक़तूल सतन कुमार कत्ल केस में मुख्य जवाबदार हज़ारो पिताफ़ी और मीर मोहम्मद महर के गिरफ्तार किया विया, जिन वटां जो वारदात में इस्तेमाल पिस्टल थियो हुयो उहो बरामद किया विया है। हुननि जो इहो SP घोटकी जो इहो चवण आहे त ॿिन्ही जवाबदारनि हिंदू वापारी सतन कुमार के कत्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। SP जो इहो चवण आहे त इलाइक़े में जेका फैक्ट्री लगाई वई पई हुजे उहा हिननि जी बग़ैर इजाज़त सां या हिननि जे इलाइक़े में लगाई पई वञे, उन्हनि खे एतराज़ हुयो, जंहिं तहत जवाबदारनि जेको हिकु कलाम तहत सतन कुमार के कत्ल किया हुयो। SP घोटकी मूजिब जवाबदार गिरफ्तार वटां वधिक जांच जारी है और उन्हनि खां पुछा करे छापेपुण जारी है। इनमें अञा वधिक अॻुभराई मिलंदी। SP घोटकी इहो बि ॿुधायो त जेका कत्ल केस में सतन कुमार के कत्ल केस में FIR में गिरफ्तार जवाबदार हुआ बचल डहर और सुधीर डहर के उन्हनि खे जांच दौरान असां आज़ाद किया है, उहे बेगुनाह साबित थिया आहिनि। हिन केस बाबत वधिक जारी है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जेका अॼु SP घोटकी कई है, उनजो आवाज़ TV ते कल ही ब्रेकिंग न्यूज़ हली चुकी हुई ऐं उनमें हज़ारों पिताफ़ी पान मुरादो ऐं डहर की थाने ते पेश थियो हुयो ऐं SP घोटकी जेका उन्हनि खे गिरफ्तार करण जी दावा कई है। जी ठीक है, मुंहिंजी महिरबानी रमेश, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।